मामा मोरे साहब वे चाय तैयार आ बाहर तुझे सर के बाबा एड़ी असांजी चाय पियाई जो असांखे पेट में वकड़ ही पूरा नथा थियनि अणी असांजो सिर घुम के बाहर तुझे सिर के बिना असां तुंहिंजी चांहि पीअंदासीं तव्हां बि घटि खाईंदा कयो मदरसे में अलाए छा खाधो अथव न मार पोइ पखी तव्हां पखी छड़ो पन था कयो पिया छड़ो पन था कयो माए ते ॿार ॾई 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 मरी वियो छड़ो पन था कयो मथां हे छाई हा गंद कढाए कढाए टारी ट्रैक्टर जी भरी थी हा पखी पखी केरम दा गंद पखी पखी खंडे कढी है तू तो सजो ढेर हिते कयो थी जेको मेहमान अची वने छा चेंदा आयो ओ पखी केरम दा सही गदा तो वरी सफाई कर जल्दी करे गंद तो खणाए वणन के बूटन के पानी दे हाज़िर 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 जल्दी कर मेहमान अचे सफाई कराए चाय वांज इंतजाम कर ठीक है बा अचा तो जल्दी कर खणाए तो सजो अज बा वरी वेंदो मां वरी ॻाल्हाईंदो ॿुहार ॾियां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वॾेरो वेठो अंदर वॾेरो तलाव साईं ॿियो कहिड़ो वॾेरो वॾेरो जेको अंदर वेठो आहे तुआरो भुतार अंदर वेठो आहे तव्हांखे ख़बर आहे हा पोइ तव्हां पुछो छो था वञो न मिलो न हा हा ॾसे पियो थो पाण ते वॾेरो अंदर वेठो आहे जॾहिं वेठो आहे त मिले थो न पोइ मां कुझु थो पुछा करे असांखे त परेशानी जा कम जी तोखे छा थियो मामा अस्सलाम वालेकुम भुतार वालेकुम सलाम मौलवी साहब बिस्मिल्लाह शायद जो खैर मदद में हम शुक्र अल्लाह काम दा शायद जो सही मिले जो खैर मौलवी साहब अब तो खैर काम पूछो टोटल है ओ टोटल है आयो साईं आयो हा भाई मौलवी साहब आयो हा मिलो मौलवी साहब पार मिलिया भाई खैर दूध पत्ती कड़क चाय खाई अच्छा हिकिड़ो खंड बिना है छा कया हाणे केरु वञे दुकान ते वरी खंड वठी चा वरी पोइ चांहि करे महिमान खे पीआरे हाणे लूण बि त खंड वांगुरु आहे छो न बसि लूण चमको विझां केरु वञे हाणे वरी खंड वठणु सही चल बसि थोरो जुलाब अची वञुसि पेट साफ़ थी वञुसि उहे मुला घणो खाईंदा आहिनि मदरसे में हर एटम हर ॻाल्हि पंधु थोरो सफ़ा थींदो अॼु साईं मौलवी साहब खे चांहि अहिड़ी त पीआरिया अहिड़ी त चांहि पीआरिया मौलवी साहब सही वञी माना ॻोठ में बि बाक़ाइदे माण्हुनि खे ॾस ॾींदो साईं पोइ उनजे लाइ फ़ाइदो आहे वैसा चाय पियो साईं दूध वारी चांहि आहे साईं बाक़ाइदे साईं माना मौलवी साहब पीअंदव न साईं माना ॻोठ में बि दावा जेका छड़ो मुंहिंजी आक हूंदी सही अहिड़ी चांहि अथसि मां कमु कयां पियो ठीक है कम कर हा Nope. आयो काढियो महिमान काढियो मेहमान के तो बकर काने छा मसलो छा के चाय ठाई थी छा दे लूण भी तो खंड रे बतो इते दिस छा के लूण बकर पे जी पे जने हा असलम छाओ खंड खपी वई वो वाजो हाणे दुकान ते वञा वठी अचां टाइम लॻी वेंदो एतिरो टाइम न हुयो पोइ लूण चुम थोरो खंड लूण हिकु भेरा न भई मां चयो छा चवंदो मौलवी साहब घुराए जेको तव्हांखे त उतां करे बेइज़ती कई हलो ख़ैर आहे बीठा आहियूं त न वई न खंड तव्हां सामान वठी अच जान चलाए वठी अच खाता खुलिया पिया आहिनि खंड न वञी जान चलाए जतिया हर खुदा जी नौकर लाइ छा विधो असांखे एॾा की पेट में की वखड़ पई जा खुदा जेका चङा ई थिए खुदा जेका मार पैसा लाइ छा थियो
हुकुम कहिजी वियो हाणे ॿी ॻाल्हि आहे हाणे तव्हांखे अनु घणो खपे हुकुम कयो और दीदी मांखे तो बकड़ पे पेट में अच्छा अलाए केॾे पुॼी सघंदो अलाए न पुॼी सघंदो खीर हाणे ॿियो वठी आवां तो चांहि रखी त मां पे बस वो मांखे कई शइ न विझंदा आहिनि मांखे काई शइ बि न खपे मांखे तो मांखे आज को मुंडो तव्हां वटि मुंडो ई न ईंदुसि छा थियो मांखे पेट में बकड़ पिया वेठा मां जो सिर था गई बस चांहि तयार आहे साईं हलो त बतर हलो चांहि तयार आहे बतर हलो त छा थियो मुंहिंजे साहब टोटल ये कहिड़ा कम रखिया अथई कम कहिड़ा माना बीरा तुंहिंजे करे को ताक़त न अचे असांजो सॼो सवाब मिलाए छॾी उतो तो निकुर हाणे निकुर तो निकुर ग़लती कहिड़ी निकुर तो की नौकरी ते नहीं भेण हो निकुर बाबा ॻाल्हि ॿुधो त सही मां चांहि कयो हुन बि रखी आहे ना के पिए दे वयो मौलवी साहब से साल की जुड़ी हो अरे यहाँ से रन्ना भी वही बैरली भी वही काॾों आयो मोरी साहब महिमान थी न अचे न चांहि कयां न चांहि में लूणु पिया न नौकिरी वञे अरे हिते अञा हा मामा मोरी साहब वेहो चांहि तयारु आहे ॿाहिरि तुंहिंजे सिर खे बाबा अहिड़ी असांजी चांहि पीआई जो असांखे पेट में वकड़ ई पूरा नथा थियनि हाणे असांजो सिर घुम के ॿाहिरि तुंहिंजे सिर खे बिना असां तुंहिंजी चांहि पीअंदासीं तव्हां बि घटि खाईंदा कयो मदरसे में अलाए छा खाधो अथव न पोइ न बाबा तूं वारी चांहि अलाए छा ज़हर विझी ॾिनी अलाए छा कई अहिड़ी चांहि ॾिनी हाणे असांखे साड़े विधी मोरी साहब मां डॉक्टर ॾे वञो आहे जुलाब वठो आहे पेट सफ़ा करण लाइ मां हिन जे करे लूणु चपटो विधो मां त मोरी साहब जो मादो साफ़ थी वञे थोरो हाणे अॻे तोखे ख़बर आहे त असां माते जी तकलीफ़ अॻे असां बीमार पियूं पियो रहंदो लूणु थो हाणे छा थींदो हाणे मूंखे त हुन मोढे कढी छॾियो आहे सिर खे चोकड़ो कमु भले करे ॿाहिरि सिर खे चाह बि करे मूं चोकड़ो कमु चांहि पी न मोरी साहब कयां थो हला भली बि खंडु विझांसि थो वठी थो अचां